अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असांजे प्यारे दोस्त ऐं पुलिस जे जवान मोहम्मद सिद्दीक़ कोठे साहिब जो जन्मॾींहुं आहे। संदसि जन्मॾींहं ते घणी दर्द आगू त रब पाक खेसि दराज़ उमिरि सां गॾु सुठी सिहत अता फ़रमाए ऐं खेसि मोहम्मद बख़्श रिंद जे हिननि सिटुनि सां भेटा पेश कजे थी। तुंहिंजे मिर्ग खिन मूंखे क़ैद कयो, तुंहिंजे ज़ुल्फ़नि में थियो बंदि आहियां। तुंहिंजे मिर्ग खिन मूंखे क़ैद कयो, तुंहिंजे ज़ुल्फ़नि में थियो बंदि आहियां। इन केस जो ज़ामिन कोन मिलियो ऐं आयो घुमी सॼी सिंध आहियां। न तो समझी सजण सो साख आहे, मुंहिंजी तोसां मोहब्बत पाक आहे। दिलि टोड़ी थो तूं ट्रहाकनि सां ऐं धागे कचे जी तंत आहियां। तुंहिंजे मिर्ग खिन मूंखे क़ैद कयो, तुंहिंजे ज़ुल्फ़नि में थियो बंदि आहियां। इन केस जो ज़ामिन कोन मिलियो ऐं आयो घुमी सॼी सिंध आहियां। तोखे दरख़्वास्त ॾिनमि कर केस भरी, न त जेल में वेंदुसि मुफ़्त मरी। तोखे दरख़्वास्त ॾिनमि कर केस भरी, न त जेल में वेंदुसि मुफ़्त मरी। मुंहिंजो साह रहियो अथई सुॾकनि में ऐं ॾींहं घड़ियूं के चंद आहियां। तुंहिंजे मिर्ग खिन मूंखे क़ैद कयो, तुंहिंजे ज़ुल्फ़नि में थियो बंदि आहियां। मुंहिंजो साह टंगियो तो सूरी आहे, मूंखे मारींदे पक पूरी आहे। मुंहिंजो साह टंगियो तो सूरी आहे, मूंखे मारींदे पक पूरी आहे। मुंहिंजे मारण मां भला छा वरंदई, ऐं माण्हू मस्तु मलंग आहियां। तुंहिंजे मिर्ग खिन मूंखे क़ैद कयो, तुंहिंजे ज़ुल्फ़नि में थियो बंदि आहियां। इन केस जो ज़ामिन कोन मिलियो ऐं आयो घुमी सॼी सिंध आहियां। तुंहिंजी फ़ौज हुस्न जी रेड कयो, मूंखां ज़ात ऐं नालो कोन पुछो। तुंहिंजी फ़ौज हुस्न जी रेड कयो, मूंखां ज़ात ऐं नालो कोन पुछो। मुंहिंजो ॻोठु मोहम्मद बख़्श शहर निदो ऐं ज़ात ऐं ॻाल्हि जो रिंद आहियां। तुंहिंजे मिर्ग खिन मूंखे क़ैद कयो, तुंहिंजे ज़ुल्फ़नि में थियो बंदि आहियां। इन केस जो ज़ामिन कोन मिलियो ऐं आयो घुमी सॼी सिंध आहियां।